इते मूंखे ॿुधाईं त सांगड़ में दुकान ते झेड़े दौरान फायरिंग में गिराक जे क़त्ल वारे वाक़े खां पोइ शहर में सोग जी लहर छायल आहे। वाक़े जा धारदार केस दाख़िल किया विया। मक़तूल इस्माइल ख़ासकेली जे भाइटे जी फरियाद ते दुकानदार फैसल ऐं संदसि वालिद इक़बाल ते केस दाख़िल कयो वियो। दुकानदार जी फरियाद ते मक़तूल इस्माइल ऐं सदाम ख़ासकेली समेत टिनि ॼणनि ख़िलाफ़ FIR दाख़िल कई वई। पुलिस दुकानदार फैसल ऐं सदाम ख़ासकेली खे गिरफ़्तार करे वरितो। SSP जो चवणु आहे त वाक़े जी शफ़ाफ़ जांच करे हक़ीक़तुनि खे मंज़र आम ते आंदो वेंदो। अहम ख़बर सां शेयर करे रहिया आहियूं। सांगड़ में दुकान ते झेड़े दौरान फायरिंग में ग्राहक जे क़त्ल वारे वाक़े खां पोइ शहर में सोग जी लहर छानियल आहे। वाक़े जा धारदार केस दाख़िल कया विया। मक़तूल इस्माइल ख़ासकेली जे भाइटे जी फरियाद ते दुकानदार फैसल ऐं संदसि वालिद इक़बाल ते केस दाख़िल कयो वियो। दुकानदार जी फरियाद ते मक़तूल इस्माइल ऐं सदाम ख़ासकेली समेत टिनि ॼणनि ख़िलाफ़ FIR दाख़िल कई वई। सांगड़ में दुकान ते झेड़े दौरान फायरिंग में गिराक जे क़त्ल वारे वाक़े खां पोइ शहर में सोग जी लहर छायल आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं सांगड़ मां आवाज़ जे रिपोर्टर AD कुंभर खां। जी AD कुंभर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, गुज़िरियल ॾींहुं सांगड़ जे रमशा चौक ते दुकानदार पारां सामान जी वापसी तां झेड़ो थियो, जंहिं सबबि सो मोहम्मद इस्माइल ख़ासकेली खे गोली लॻी खोती वियो। उन खां पोइ खोती जे वारसनि हिकु ख़ासि चौक ते गुज़िरियल 5-6 कलाकनि ताईं मुसलसिल धरणो आयो। उन बैदि सो केस दाख़िल कयो वियो। वाक़े जा जेके आहिनि 2 सांगड़ थाणे ते धारदार केस दाख़िल कया विया आहिनि। हिकिड़ो दुकानदार जे फरियाद ते केस दाख़िल कयो वियो। ॿियो मक़तूल इस्माइल ख़ासकेली आहे, उनजे भाइटे जे फरियाद ते ॿिनि जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त वाक़े खां पोइ सो सांगड़ में सोग वारी सूरताल हुई गुज़िरियल ॾींहुं ऐं ख़ौफ़ ऐं हरास थियण उन वाक़े ते। उन खां अलावा सो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त SSP सांगड़ सां जॾहिं आवाज़ TV जो राब्तो थियो आहे, SSP सांगड़ ग़ुलाम नबी कीरे ॿुधायो त वाक़े जी शफ़ाफ़ जांच लाइ सो GIT तश्कील ॾिनी वेंदी, जंहिं वाक़े जी शफ़ाफ़ जांच करे हक़ीक़तूं जेके आहिनि मंज़र आम ते आंदो वञनि। ॿिन्ही जेके आहिनि केसनि ॿिन्ही जेके दुकानदार ऐं मक़तूल इस्माइल ख़ासकेली जो ॿिनि सांगड़ थाणे ते 2 धारदार केस पिणु दाख़िल कया विया आहिनि, जिन में सदाम ख़ासकेली गिरफ़्तार थियो। अॼु गिरफ़्तारी न थी आहे। उन हवाले सां SHO सांगड़ गुलज़ार मरी सां जॾहिं आवाज़ TV जो राब्तो थियो, हुन ॿुधायो त जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ असां सुबुह छापा हया आहिनि। जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। ठीकु आहे AD कुंभर, तव्हांजी महिरबानी अपडेट करण जे लाइ।